ई सूरत हाल जेका सा हींअर अपोज़िशन जेका सा ख़बर आहे त मौजूदा हुकूमत जे ख़िलाफ़ पंहिंजी तहरीक हलाए थी, पर उन तहरीक खे उन एतिरो ड्रिघो कयो जो मूंखे का उहा एतिरो कामयाबु थींदे नज़र कान थी अचे। पहिरियां चयूं त सेनेट असां असेंबली खां रिज़ाइन कंदासीं, ऐं तव्हां ॾिठो त उन्हनि असेंबली खां रिज़ाइन कोन कयो ऐं हू सेनेट जी इलेक्शन विढ़नि था पिया। शायदि इहो जल्दबाज़ीअ में उन्हनि फ़ैसिलो कयो या इहो हुननि सोचियो त शायदि असांजे रिज़ाइन करण सां असेंबलियूं हलियूं वेंदियूं ऐं हुकूमतूं ख़तमु थी वेंदियूं। लेकिन इहो आहिनि त सभई असांजा मुदबर सियासतदान ऐं सभु सम्झदार आहिनि। असां त बहरहाल उन्हनि जे पाए जा कोन आहियूं सियासतदान। आउं नथो सम्झी सघां त इमरान ख़ान खे ई तहरीक जे ज़रिए हटाए सघंदा, इहो हटी कोन सघंदो। बाक़ी महांगाई मुल्क में आहे, ऐं छो त मुल्क में मां खां नाणो ॿाहिरि निकिरी वियो, सरमायो जेको सो ॿाहिरि निकिरी वियो। कुझु अहिड़ियूं सख़्तु पॉलिसियूं आयूं इमरान ख़ान जे शुरूअ जे अचण सां, जंहिंजे करे माण्हुनि जो थोरो एतमाद लुॾी वियो। सभ खां पहिरियों वॾी ज़रूरत आहे त रस्ता हुजनि जंहिंमें माण्हुनि जी रसाई हिक ॿिए ताईं आसान थी सघे। सिंध हुकूमत जी कारकर्दगी तव्हांजे साम्हूं आहे, ऐं आउं जिते बि वियो आहियां त मूं माण्हुनि खे मुतमिन कोन ॾिठो।